मुल्क के ॿियनि शहरनि जियां कश्मीर में भी ईद उल अज़हा जी ख़रीदारी जी तैयारियूं उरूज ते पहुतल। शहर में रश, नंढा वॾा बुज़ुर्ग पोढ़ा ईद जी ख़रीदारी में रुधल। ईद ख़रीदारी बाबति शहर में मौजूद पंहिंजे नुमाइंदे बरकत मलक खां पुछूं था। बरकत, ईद ख़रीदारी ऐं अमन अमान बाबति शहरियुनि जो छा चवणु आहे? पूरे दुनिया जिया अंदर कश्मीर में भी ईद उज़हा जी तैयारियूं ज़ोर ऐं शोर सां जारियूं आहिनि। ख़रीदारनि ऐं दुकानदार अवामी न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल कंदे उन्हनि जो चवणु हो त ज़ोर शोर सां तैयारियूं आहिनि असांजूं। माशाल्लाह असांजो ख़रीदारी आहे शहर में माशाल्लाह पूरा मन सुहिणे नमूने सुहिणे तरीक़े सां ईद जी ख़रीदारी थियनि थियूं। लेडीज़ आहे उहे बि बाज़ार में रश लॻी पियूं आहिनि, बिल्कुलु बाज़ार भरियल आहिनि बिल्कुलु अमन सां। ऐं पुलिस जी सिक्योरिटी भी ॾाढी सुठी आहे हिते माशाल्लाह। ज़्यादा लीडर हिसाब सां अचण सां वॾो कश्मीर शहर खे फ़ाइदो थियो आहे। बाज़ारनि में माशाल्लाह ज़ोर शहर लॻी पिया ऐं क़ुर्बानी भी ख़रीदारी लॻई आहे। असां दर्जी ॾे वञूं पिया, असांखे दर्जी ॾे वियासीं, दर्जी चयो जोड़ो न खणंदासीं, बिजली नथी हले। असां लोड शेडिंग जे वारू हिते रुलंदा वधाऊं, जोड़ो त कोई नथो खणे। वाहिगुरू जी कृपा सां ज़्यादा नुनारी असर छो आहे, ॾाढो अमन आहे, सुकून आहे। रात में 11 में दुकान डेली बंदि कंदो पिया, कारोबार बि सुठो आहे, बिल्कुलु अमन आहे। तव्हां ॾिसो शहर में केॾी रश आहे, बिल्कुलु सुकून लॻो पिया, अमन लॻो पिया। असां हाणे ख़रीदारी करूं, बिजली आहे कोन, ग्राहक ईंदा पिया मोटी वञनि था, लाइट नथी हले, छा कमायूं, छा वठूं? हिते वेठा हाणे बिजली जे आसरे में बिजली बंदि आहे, छा ख़रीदारी करूं? ग्राहक तक़रीबन ॿ टे घंटा। माशाल्लाह सुठो माहौल आहे, बहितरीनु आहे। ऐं जॾहिं खां SHO ज़ियाद नारी आयो आहे कश्मीर में, सिक्योरिटी लाइ बहितरीनु अमन अमान जो माहौल थी वियो आहे। असां पाण बि महफ़ूज़ करे रहिया आहियूं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।